दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां ग़रीब नवाज़ जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी पोइट्री। दोस्तों अॼु मां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त कुझु माण्हू सिंधी अदाकारा होस्ट ऐं टिकटॉक ते कामयाबी माणींदड़ अदाकारा रूबी अली जो नालो केरु बदनाम पिया कनि ऐं उहे केरु आहिनि, कहिड़ियूं छो कूड़ियूं ख़बरियूं था हलाइनि। त उन खां अॻु में मुंहिंजे चैनल खे अगरि सब्सक्राइब न कयो हुजे त बराए महिरबानी सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं हेठि कमेंट ज़रूरु ॾिजो त मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे कीअं था लॻनि। रूबी अली हिकु बहितरीन ऐं कामयाबी माणींदड़ अदाकारा आहे जंहिं थोरे ई वक़्त में तमामु सुठी मक़बूलियत माणी ऐं पाण जल्दी होस्ट बि थी वई। यादगिरियूं प्रोग्राम में बि हीअ होस्ट थी रही आहे ऐं होस्ट आहे ऐं टिकटॉक ते बि तमामु घणो हिन जा वीडियो वायरल थिया आहिनि। यूट्यूब ते बि हिन सुठो कमु करे रही आहे। अॼु हिन पाण लाइव अची इहो ॿुधायो आहे त हिकु औरत आहे जेका मुंहिंजी कामयाबी ते जले थी ऐं सड़े थी, जे मुंहिंजे ख़िलाफ़ु गंदियूं ऐं मुंहिंजे मौत जूं कूड़ियूं ख़बरियूं हलाए मूंखे ज़लील ऐं सदमो पहुचाए रही आहे। हिन ॿुधायो इहा औरत सिंधी मीडिया में कमु कंदी आहे। वधीक अचो त रूबी अली जो हीउ वीडियो ॾिसूं। उनखां अॻु अगरि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त दोस्तो महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कयो ऐं वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो। अचो त रूबी अली जो वीडियो ॾिसूं। अस्सलाम वालेकुम, मां आहियां रूबी अली ऐं सुबुह मूं हिकु स्टेटस रखियो हुयो त सोशल मीडिया ते जेके बि मुंहिंजे ख़िलाफ़ु ख़बरूं पियूं हलनि, ख़ासि करे जेको हिकु ख़बर पे हली त रूबी अली जी डेथ थी वई आहे ऐं हुन खां पोइ बि काफ़ी ओछियूं हरकतूं पियूं थियनि ऐं मूं स्टेटस लिखियो हो त का छोकिरी मीडिया जी हिन में मुलविस आहे। छोकिरी त न चइजे, आहे त माई औरत आहे, पर पोइ बि ख़बर नाहे छा प्रॉब्लम आहे। मां उन जे बारे में सिर्फ़ु थोरी हिकिड़ी नंढड़ी स्टोरी ॿुधाइणु चाहियां थी। उहा माई जॾहिं 15-16 साल जी हुई त हुन पंहिंजे माउ पीउ सां जेको आहे ड्रामो करे, धोखो करे, उन्हनि खे ब्लैकमेल करे 15 साल जी उमिरि में, 16 साल जी उमिरि में हुन हिकु दर्जी सां निकाह कयो, दर्जी सां शादी कई। दर्जी सां निकाह खां पोइ उन मां उनखे 2 ॿार थिया। उन सां गॾु 2 साल रही। उन खां पोइ उन सां झेड़ो कयो ऐं झेड़ो करण खां पोइ माउ पीउ सां बि झेड़ो कयो। उन खां पोइ हू कराची अची वई। कराची अचण खां पोइ मीडिया में आई। मीडिया में अची करे हिकु ॾाढो बहितरीनु इंसानु, ॾाढो भलो माण्हू ऐं इलाही पढ़ियलु लिखियलु माण्हू, इलाही ऑनेस्ट माण्हू उनखे इस्तेमालु कयो मीडिया में अॻिते वधण जे लाइ, या चइजे त पंहिंजे पाण खे फेमस करण जे लाइ उनखे इस्तेमालु कयो। उन सां शादी कई। वरी हुन मां बि हिकु औलाद थी, मतिलबु ॿारु पैदा थियो। उन खां 6-7 साल हुन सां गॾु रही ऐं उन खां पोइ पंहिंजी हिकिड़ी बेस्ट फ्रेंड, जेको इलाही सुठी हुनजी दोस्त हूंदी हुई, क्लोज़ दोस्त, उन जे मुड़ुस सां अफेयर कयो, मतिलबु उन जे मुड़ुस खे फासायो। उन मुड़ुस खे फासाइण खां पोइ उन्हनि ॿिन्हिनि जी तलाक कराए छॾी ऐं पाण उन सां शादी करे छॾी। त चवण जो मक़सदु हीअ आहे त जेको दोस्त जो मुड़ुसु हुयो, अॼु हू हुनजो पंहिंजो मुड़ुसु आहे। मां हुनजो नालो खणणु नथी चाहियां, छो जो मूं में अञा बि एतिरी फज़ीलत आहे त मां चाहियां थी त मां हुनजो नालो न खणां। पर मां उनखे रिक्वेस्ट थी कयां त बराए महिरबानी मुंहिंजी किरदार कशी करणु बंदि करे छॾे। न त पोइ मां नालो खणण ते आयसि त पोइ मां किथां जी न छॾींदसि तोखे, छो जो मूं में एतिरी फज़ीलत आहे जो मां कंहिंजो नालो नथी खणां। ऐं रही ॻाल्हि मुंहिंजे किरदार ते ॻाल्हाइण जी, मां त माण्हुनि जे साम्हूं ओपन आहियां, मां ओपन माइंडेड छोकिरी आहियां। सोशल मीडिया ते मुंहिंजी हिकिड़ी एक्टिविटी हूंदी आहे। मां का ढोंग, का ड्रामो न कंदी आहियां, ना ई माण्हुनि जे साम्हूं ॿियो ऐं पटपुट ॿियो, ईअं मां न आहियां। मुंहिंजी पर्सनैलिटी इहा आहे। जेकॾहिं मां बुरी आहियां त मां ईअं ई आहियां। ऐं जेकॾहिं शरीफ़ औरतूं तव्हां जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, आई एम सो सॉरी, मूंखे अहिड़ो शरीफ़ न आहे थियणो। हेॾे शरीफ़ खां मां अहिड़ी भली आहियां। सो असांजा जेके सोशल मीडिया जा ऐं जेके मीडिया जा माण्हू आहिनि, हू सम्झी विया हूंदा त मां कंहिंजे मुतालिक़ ॻाल्हाए रही आहियां ऐं हू माई केरु आहे। त मां उनखे वॉर्निंग थी ॾियां, ही लास्ट वॉर्निंग आहे। मुड़ी वञ, सुठी ॻाल्हि आहे। ईअं कंहिंजी शोहरत सां ईअं सड़बो न आहे। अलाह ताला इज़त ॾिनी आहे, तोखे बि ॾिनी हुई, तूं पंहिंजी इज़त पाण विञाई, हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। ईअं न कर त बहितर आहे। न त नेक्स्ट स्टेप जेको मां खणंदसि
तूं बर्दाश्त न करे सघंदी। थैंक यू।